मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज़ चुकाइण पियो आवेतर मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज़ चुकाइण पियो आवेतर लालच जो कम पुछड़ो अहिड़ो लालच जो कम पुछड़ो अहिड़ो फाथा सी त फटकन कहिड़ो फाथा सी त फटकन कहिड़ो आन बान शान मान आ पैसो माण्हूअ जो ईमान आ पैसो वी वांट मनी मोड़ मनी पैसो पैसो कल जुग जो भगवान आ पैसो छा लाइ लॻंदो जहिड़ो तहिड़ो छा लाइ लॻंदो जहिड़ो तहिड़ो फाथा सी त फटकण कहिड़ो फाथा सी त फटकण कहिड़ो फाथा सी त साउंडम लाइटम कैमरा एक्शनम क्लीं 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 चामुंडाय विचें ओम खोपड़ियम सतम लीमोम सटम हड्डियम सटम मुंहिंजी अहला तो कणी कॉपी कैट ओए पंहिंजी शिकिल ॾिठी अथई अरे तोखे ॾिसी त गुरीलो बि पंहिंजे सूंहं ते फ़खुर कंदो हूंदो फ़खुर ऐं मां तुंहिंजी अहल कंदुसि मां अरे मां बाबा टोटका पाशा आहियां बाबा टोटका पाशा मां तो वांगुरु सिर्फ़ु आईंदो ई कोन ॿुधाईंदो आहियां मां त पाण माण्हुनि जा ॿिया ॾुख बि दूरि कंदो आहियां नौकरी नथी मिले छोकिरी छॾे हली वई साल घर में मारे थी बॉस रोज़ रोज़ धड़का थो ॾे इन सभिनी जो इलाज आहे बाबा टोटका पाशावर का इलाज 420% गारंटेड ओम ब्लीम क्लीम देम चामुंडाय या त चीटिंग आहे या हेराफेरी मूंसां कान हलंदी अरे तांत्रिक ऐं ज्योतिषी ॿई गॾिजी माण्हू खे टोपी कीअं पाढ़ींदा मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे पेट ते लत ईअं त मुंहिंजो धंधो बंदि थी वेंदो मां फूलंदे वटि वञा थो ही बंगलो असां टिनी जो आहे जंहिंखे मेजॉरिटी मिलंदी ॻाल्हि हुनजी मंझि वेंदी वञा थो फूलंदे वटि ओम ब्लीम क्लीम देम चामुंडाय विचें ओम सुठो थियो इहो गॾु टाइम ते हलियो वियो हाणे पहिरियों ग्राहक मुंहिंजो आयुष बच्चा आयुष ओम ब्लीम क्लीम देम चामुंडाय विचें हलियो अच बच्चा हलियो अच चओ बच्चा कहिड़ी तकलीफ़ आहे तोखे बस वारो तोखां टिकट जा डबल पैसा थो वठे या घर जो दरवाज़ो नंढो थो लॻे या 8-10 वड़ा पाव खाइण खां पोइ बि पेट नथो भरजे ॾिठे शिकिल ॾिसी करे ई तकलीफ़ सम्झी वेंदो आहे बाबा टोटका पाशा तूं फिकर न कर सब ठीक थी वेंदो न मां बाबा टोटका पाशा चेक कोन वठंदो आहियां सिर्फ कैश वठंदो आहियां कैश अरे वाह इहो धंधो त जाम सुठो आहे कम करण खां पहिरीं चेक तो ले पियो ठीक है बच्चा इहो ऑफर सिर्फ तुंहिंजे लाइ आहे ॿिए कंहिंखे वञी न ॿुधाइजे त मां तोखां छा समोसो न बच्चा मां बाबा टोटका पाशा समोसो कोन वठंदो आहियां सिर्फ कैश वठंदो आहियां कैश अरे ओ पढ़ियल लिखियल फकीर लिखी लिखी बिखा तो पीनी जा है दाल पकान वाह समोसा न तो दाल पकान निको देता हल निको देता कुछ कर मिला रे मुझे तो हरी ट्री चिटी तो ने दिसा तो सही आइसक्रीम ये चिट्ठी पुटा कुछ तो लिखेल है ही माण्हू वेसरमल वासंदानी ॻाल्हाए कोन सकंदो आहे हिन जी यादगिरी ऐं तबियत कमज़ोर आहे ईअं त हिन ज़िंदगीअ में करोड़े रुपया कमाया आहिनि ऐं ही जयपुर जो हिकु वॾो रईस आहे अरे बाप रे
संदसि भलाई ऐं बचाव लाइ असां इहे चिटियूं छपाए हिन जे खीसे में रखी छॾियूं आहिनि। जे तव्हांखे ही किथे बि मिली वञे त असांखे हिन नंबर ते कॉन्टेक्ट कयो 9420 420 420। हिन ते कयल ख़र्च तव्हांखे ॿीणो करे मिलंदो ऐं गॾोगॾु 5 लख रुपया इनाम। हिनखे संदसि घर वारनि जे हवाले हाणे कोन कंदुसि, पहिरीं खाराईंदुसि, पीआरींदुसि ऐं हिन ते ख़र्च कयल जो ॿीणो वसूल कंदुसि ऐं तंहिंसां गॾोगॾु 5 लख रुपया बि। किथे हो? अरे साईं साईं लीमो खे छॾो, लीमो छॾो साईं, लीमो छा तव्हां अचो अचो साईं अचो। साईं तव्हां त मुंहिंजे लाइ लखे रुपए जी लॉटरी आयो। ॿियो साईं वियो आराम सां वियो। हा ऐं साईं हाणे हुकुम कयो, छा खाईंदा? संबोसो, इडली, डोसो, दाल पकान, बिरयानी, पुलाव। साईं तव्हां हुकुम था कयो। ठही वियो तांत्रिक मां वेठो ठही वियो। अरे ओए चूसेल अंब चुप कर। फूलन देवी सच चयो। छा चयो तुंहिंजी फूलन देवी आहे? फूलन देवी चयई त हिन तांत्रिक जो धंधो, हिन 420 जो धंधो हिक ॾींहं खां मथे हलंदो कान। इन करे मां टेंशन छो खणा। पर ही 420 केरु आहे? ओए तमीज़ सां ॻाल्हाए। ही मुंहिंजो चाचो आहे। चाचो? 40 जे मेले में विछड़ियल चाचो। हिनखे मूं पंहिंजी चमत्कारी शक्तिअ सां वापसि घुरायो आहे। चाचा तव्हां हिन बेवकूफ़ जी ॻाल्हियुनि जो बुरो न मञिजो ऐं हा तव्हां हिन बेवकूफ़ खां थोरो परे ई रहिजो। मां एजो वियुसि ऐं तव्हांजे लाइ खाधे जो बंदोबस्त करे आयुसि। ही आखिरी आ करो आ। चाचा हाणे तो तव्हां दाल पकान, पाव भाजी, इडली, सांबर, डोसो, वड़ा पाव ऐं हू बिरयानी सब खाई वरतव। हाणे आराम सां हली सुम्हो। हिकु ॿियो निंड में बि खाईंदो छा? फालूदो आइसक्रीम। अरे फालूदो आइसक्रीम हाणे किथे मिलंदो? न जेसिताईं न मां तव्हांखे अंदरां थधो शरबत खणी अची थो पियारियां वॾी बोतल में। ही ॿियनि जे थालियुनि मां मानी चोराइण वारो अॼु कुझु वॾियूं ॻाल्हियूं नथो करे। मूंखे कुझु गड़बड़ थी लॻे। परे थी ॻाल्हाए, अजाई ॿी बि पवंदा। मूं पे चयो त ही गॾहिं मां टट्टो कीअं थी वियो? कड़ीअ में ज़रूरु कुझु कारो आहे। कूकम हूंदो। अजायो सोचण जी तोखे आदत थी वई आहे। ॾिस न ॿिन्ही खे शिकिल मैचिंग। हिकु ठग ॿियो महाठग थो लॻे। वञ हाणे वञ। अजायो सुठी पहिरियों भेरो हिन बेअकुल अकुल जी ॻाल्हि कई आहे। कड़ीअ में कूकम खां सवाइ ॿियो कुझु कारो त ज़रूर आहे। रस्तो एकदम साफ है। जय मुझी लॉटरी लगी है ने। हेलो जी 9420 420 420। अरे तो ही नंबर लगाया तो तोके खबर काने केरो नंबर लगायो तई? साईं मूंखे त ख़बर ई आहे। मूं त बस फॉर्मेलिटी लाइ आयूं न। फॉर्मेलिटी लाइ टाइम काने को। हिते लखन जूं डील्स पे हलन। हिकु मिनट साईं हू वेसरोमल आहे न। मतलब मुंहिंजो मतलब आहे त वेसरोमल जी आहिनि न जेके हू मूंसां गॾु आहिनि। पहिरीं छो न ॿुधाए?
उनजो ख्याल त ठीक रखो वेठा न। हाँ साईं, बिल्कुल सेफ आहे, एकदम फिट आहे, खाईंदा पीअंदा आहिनि ऐं मूंसां गॾु हिते मुंबई में आहिनि। काई ॻाल्हि कान्हे का। मुंबई खां जयपुर जी एयर टिकट जो तव्हांखे ख़र्च ॾिनो वेंदो। बसि हुनजो तव्हीं चङी तरह सां ख्यालु रखो ऐं जेतिरो पैसा ख़र्च कंदा उन जा ॿीना पैसा ॾींदासीं। 5 लख रुपया तव्हांजो इनाम बसि तव्हीं जॾहिं वठी ईंदा तव्हांखे ॾींदासीं। महिरबानी साहिबा, महिरबानी। हाँ ठीक है, महिरबानी। वाह बाबा टोटका पाशा, 5 लख रुपया इनाम ऐं मथां वरी 25 खां 25,000 रुपया भी। ओ गेम 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 चामुंडा जय। स्टोरी इहा आहे। सुपना भले केतिरा ॾिसी वञ, ही पैसा मुंहिंजा ई आहिनि। हाणे ख़बर पइजी वियो राज़ अजब प्रेम जी गज़ब कहाणी जो। एक बी चिट्ठी। सेवा करण में को वादो कोने, हिन खे त मेवा ई खपस। सैंडविच पेटू। सैंडविच वठी दो चा। हाँ वड्डो वारो सैंडविच। हाँ वड्डो वारो खूह है ना। तव्हांजी टिकणी जा वार ॿुधाइनि था त तव्हां हिकु ग़लति माण्हू जे संगत में आहियो। तव्हां हिकु सुठे परिवार में आहियो ऐं तव्हां खिलाड़ी नंबर 1 आहियो। तव्हां हिन 420 माण्हू खां परे रहो। तव्हां सम्झो था न मुंहिंजी ॻाल्हि? अरे वाह, फ्राइड राइस। अरे वो फिल्मी चक्कर मुझे चाचा के केड़ी पट्टी में पढ़ाई? पट्टियूं पढ़ाया न तो अखियुनि ते चढ़ियल पट्टियूं लाहिया पियो। हिननि जे अखियुनि ते हिकु टुचे हिकु लुचे माण्हूअ पंहिंजे कूड़े जूं पट्टियूं चाढ़े छॾियूं आहिनि। ॾिस तू असांजे फैमिली मैटर में टंग न अड़ाए। अच्छा, हाणे ख़बर पइजी वई कहिड़ी फैमिली आहे ऐं कहिड़ो चक्कर। ॾिस तू पंहिंजी हद पार करे रहियो आहीं। तू मुंहिंजे चाचा खे इम्प्रेस करण लाइ ये कूड़ न ॻाल्हाए। हुननि खे चॉकलेट खाराए करे तू छा थो सम्झी? वो तुंहिंजे तौर ते खणंदा। तू ग़लति आहीं। तू ये सही आहे। ढोंगी माण्हू जो सांग न छा करे। तू हुननि जो मस्तक ॾिसे रहियो। कूड़ो आहीं, बिल्कुलु कूड़ो आहीं। पहिरें नंबर जो कूड़ो आहीं तू। मुंहिंजे चाचा खे कूड़ थो करे पियो। बात थो करे पियो। मुंहिंजे चाचा खे लफ़्ज़ ॾियणो हुयो। पिज़्ज़ा, फ्रैंकी, मसालो डोसो, ग्रिल सैंडविच। अरे पेट आहे कि न खूह? हाणे तो मुंहिंजा सब पैसा भी खत्म थी विया। हाणे तो मार्केट में भी सभिनी खे ख़बर पइजी वई आहे त मुंहिंजो कच्छो भी ओधर जो आहे। हाणे मूंखे पैसा केरु ॾींदो? हू छा आहे न, मां कुछ ॻोल्हे रही आहियां। चो वट्स? न न न वट्स नहीं ना, मिंट, एक मिनट। हाँ ओम लेम केम जैम चामुंडा चेम। मां आया
बाबा टोटका पाशा चौ पुट चौ तोखे छा खपे हूअं त माण्हू खे सिर्फ़ पैसो नालो ऐं शांती खपंदी आहे मां तव्हांखे ही सभु ॾींदुसि ऐं हिन लाइ तव्हांखे मूंखे ॾियणा पवंदा हिकु मिंट पिज़्ज़ा 150 रुपया मसालो डोसो 50 इहे थिया 200 रुपया फ्रैंकी 50 रुपया थिया 250 रुपया ऐं ग्रिल सैंडविच 50 हूंदो हाँ ठीकु आहे 300 रुपया ऐं 50 रुपया मुंहिंजी कमीशन मतिलबु 350 रुपया हाँ त तव्हांखे ॾियणा पवंदा सिर्फ़ 350 रुपया मुंहिंजी तलाश पूरी स्वामी जी ही मुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं थैंक यू हाँ तव्हां हिननि खे संभाले वियारियो स्वामी जी छा आहे न हिननि जी याददाश्त थोड़ी कमज़ोर आहे ऐं ही थोड़ा गुम थी विया हुआ पर मां हाणे हिननि खे वठण अची वई आहियां हलो हलो थोड़ा गुम थी घोट आहे कि न घमचक का अरे ओए एक मिनट तू हाँ तू टियों ॾींहुं मूं तोखे हुन फूलन देवी वटि शादी लाइ ॾिठो हाँ तू ही हुई है मूंसां चालाकी थी करे हल खत्म थियो तुंहिंजो सॼो नाटक हल अरे हुन बेवकूफ़ खे छा लॻो त मां बेवकूफ़ आहियां अरे हू मूंखे सुञाणे कोन्हे केरु अरे घड़ी घड़ी तू थप्पू हणी करे असांखे तू ज़ाहिर शादी करण चाही तू घड़ी घड़ी थप्पड़ ॾेई असांखे मतिलबु डोमिनेट थी करी पई असां तो कुझु चयो न था हिन मतलब इहो थोड़ी आहे अरे ही सही आहे न ही सही चई रहियो न ये सही आहे ये सही है ये सही है ही नहीं थप्पड़ खाएगा तोखे हाणे जेको बि कंदासीं ते गॾिजी कंदासीं पर न हाणे वरी विच में ॻाल्हाए पई न मां पर मां ॻाल्हायां पई न विच में छो तो ॻाल्हाई मुंह पे चयो त मुंह पे चयो त बाथरूम लॻो आहे इशारो कंदो कर नेक्स्ट टाइम विच में न ॻाल्हाए वञ पर सुभाणे मां हुनखे फोन कंदसि ज़रूर तू अकेली न असां टई गॾिजी फोन कंदासीं मां ॻाल्हाईंदुसि अरे ओए तोखे पंहिंजो ॻाल्हाइण पाण सम्झ में कोन ईंदो आहे त हू छा सम्झंदो इन करे मां ॻाल्हाईंदुसि अरे वॾनि माण्हुनि सां वॾियूं ॻाल्हियूं वॾा माण्हू ई करे सघंदा आहिनि इन करे मां ॻाल्हाईंदुसि अरे वञ रे पंहिंजी शिकिल ॾिस तू ॻाल्हाईंदे तुंहिंजो ॻाल्हाइण पाण खे सम्झ में ईंदो हो छा ॻाल्हाईंदो मां ॻाल्हाईंदो तोखे ॻाल्हाइणो आहे हेलो हाय अंकल मिस्टर वसंदानी हाँ मूं तव्हांजे भाउ जे बारे में ॻाल्हाइण लाइ फोन कयो हो हाँ कीअं आहिनि संभाले त रखोसि पिया न हाँ ॾींहं राति बसि खाइण ऐं पीअण वेठा हाँ हुननि खे खाराए असांजा ई टपर स्टेशन ते अची विया आहिनि तव्हीं का बि चिंता न कयो तव्हांजो जेतिरो ख़र्च थींदो न उन खे बीणो करे तव्हांखे ॾिबो अरे वेरी गुड अंकल अंकल असां सोचो पे अॼु असीं वठी अचूं तव्हां वटि न काई तकड़ कान्हे का तव्हीं उन्हनि जो थोरो ख़्यालु रखो वो सब तो ठीक है अंकल पर जे असांखे कुछ एडवांस मिली वने आ त पो थोड़ो अरे वरी कयो न ॿारनि वारी ॻाल्हि हाँ वठो पंहिंजो आइसक्रीम संबोसो
अलाए छा छा पिया खाओ। तव्हां त खाइण में मुंहुं पमे पुनवाणीअ जो रिकॉर्ड बि बनी छॾियो। समोसो ऐं आइसक्रीम छा इहो अजीब ऐं ग़रीब ऑर्डर त मूं ॾिनो। छा थियो? अरे एडवांस जी छा था ॻाल्हायो? तव्हांखे बसि मां मालामाल करे छॾींदुसि, पर मुंहिंजे भाउ जो चङी तरह सां ख्यालु रखो, खारायोसि पीआरोसि चङी तरह सां। तूं अमीर कोन आई? तुंहिंजी यादगिरी गुम कोन थी आहे? तोखे को भाव कोने? ठग आई। कूड़ो बुखियो बुढ़ो आई। तू ठाकड़ी जो कम तो करी। मूंखे जेतिरियूं गाड़ियूं ॾियणियूं अथव ॾेई वठो, पर मुंहिंजे कम लाइ घटि वधि न ॻाल्हाइजो। हा, ॾाढो क्रिएटिव कमु आहे, महिनत करणी पवंदी आहे, दिमाग़ लॻंदो आहे हिन कम में। हा हा, माण्हुनि खे चहिरो करणु इहो ई तुंहिंजो कमु आहे। ॿियनि माण्हुनि जी ॻाल्हि छॾियो, पर मूं तव्हांखे त चहिरो कान कयो आहे। मालिक पहिरीं ई तव्हांखे उहो करे छॾियो। हा, बाक़ी मूं मालिक जे कयल कम जो फ़ाइदो वरितो आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि थो पुछां तव्हांखां, हिन दुनिया में को बि इंसान कमु छो कंदो आहे? पेट जे लाइ, आहे न? त मूं त ख़ाली शॉर्टकट वरितो आहे। हूअं कमु कयां, पोइ पैसा कमायां, पोइ पेट भरियां, तंहिंखां डायरेक्ट पेट छो न भरियां? बसि मां कंहिंजे बि घर हली वेंदो आहियां, पंहिंजी यादगिरी गुम ॿुधाईंदो आहियां, पाण खे करोड़पति सॾाईंदो आहियां, बसि पोइ सभु मुंहिंजी सेवा में लॻी वेंदा आहिनि। आहे न क्रिएटिव कमु, दिमाग़ करणो पवंदो आहे। हा हाँ यार, इहा आइडिया तो ॾाढी सुठी आहे, पर मुंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि छो कोन आई? तो वटि दिमाग़ आहे? हाँ। ओए, न घणे थो ॿुध, घणे थी तुंहिंजी शेवा? हाणे पुलिस कंदी तुंहिंजी शेवा। 420 जो केस लॻंदे। पम्मा, पुलिस खे फोन कर। अम्मा पुलिस खे फोन कर। थैंक यू, मां त इंतज़ार में हुयुसि, तव्हां चओ त मां खां। खाधो सिर्फ खाधो खपेस। अरे खाइण जे मामले में ही त वेसरमल जो बि बाबू आहे। अरे पुलिस मारण जो को फ़ाइदो कोन्हे, असांजा हथ सुजी पवंदा, हिन जा कन कोन खुलंदा। हिनखे पुलिस सम्झाइणो पवंदो। पुलिस पुलिस पो पुतलो, पो पुलिस पुतलो। एतिरो ई आहे, वधीक कोन्हे। हले पुतलो पो मॉडल कौन था लॻो? मां तो समझायास। पुलिस पुलिस पु 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 पुट पुट सतोड़ो पुट। ये छाए? ओए छाती करी? चुप कर, पुठी है। पू छाई? हाँ, समझी वियुसि। पुलिस समझाए ना, पुलिस जो 3rd डिग्री टॉर्चर का वधी टॉर्चर है। असी हिनके सजा पाण ॾींदासीं। ही तो भजी रहियो। ये सब पढ़ चाली करे, तू पढ़ छाए? दिल थी चए सॉरी, पेट तो चवे थैंक यू। अरे एड़ो छा लिखियल आहे इनमें लिखल आहे त तव्हां टई दुनिया जा सभिनी खां वॾा बेवकूफ़ आहियो। दिमाग़ तो चवे वरी मिलंदासीं।
त साथियों तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो वणियो न त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल पाण बि ॾिसो ॿियनि खे बि ॿुधायो